हाणे असां वञूं था पंहिंजे महीनो बि पूरो थी जाए। मूं साहब खां बि मोकल वरिती आहे, मंडम खां बि मोकल वरिती आहे। उन्हनि मूंखे दिलि सां इजाज़त ऑफिसर मां वेंदे वेंदे दिलि में इहो सोचियो त हिकु चकर ऑफिसर सां मिलियो वञे। ऑफिसर जेकॾहिं मुंहिंजे करे तुंहिंजी दिलि में जेके रंजिशूं आहिनि बख़्शे छॾिजांइ। ऑफिसर तुंहिंजी दिलि में भली छा बि हुजे, पर तोखे इहो यादि हुजणु खपे त मां मंडम जी वॾी इज़त कंदो आहियां, हू बि मुंहिंजी इज़त कंदी आहे। ऐं साहब त मूंखे बचनि जी पालियो आहे, बचनि जी भाईंदो आहे। उन घर में मुंहिंजी का बि लालच न आहे। ऑफिसर तुंहिंजी दिलि में बि जेकॾहिं मुंहिंजे तरफ़ां को गुमान वेठल आहे त मां हुनजे लाइ बि तोखां माफ़ी थो घुरां। दुआ करे छॾ, बसि घणो कमायोसीं, हाणे असां ॿीहर शहर में कोन ईंदासीं। ऑफिसर दुआ करे छॾ। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि चवंदुमि ऑफिसर, जेकर तूं पंहिंजी दिलि साफ़ कंदे न तोखे दुनिया साफ़ नज़र ईंदो।